अबा तू मुखे सिर्फ इहो ॿुधाए त तू चाहे छा थो? छाहीं जी मुताए छा आहे त खणी जो खावां। बाबू तू ते खराई कोन थो सिकी मां सिकी। तोसां काई बि ॻाल्हि कर न त खाइण पीअण जी शइ थी ॿुधण में अचई। जेकॾहिं मां चवां थी दादू त तूं वञी सखर तो पहुची। बकर कहिड़ो बकर वठनी उनखे कुही कराईंदे छा मूंखे ठो जे ईअं थी करी त पोइ पेर धोई पवंदो जाए चाची। वारो कर ॾोक ॾे हिन महिल वठी थो छा। हिन सां ॻाल्हाइण याने पंहिंजे मथे जो सूर वधाइण आहे। मोर छा हिते मोर पखी बि आहिनि छा? मूं चयो मथे जो सूर मोर पिणे हिते छॾे वियो छा करे वियो बाबो? अचे हे वटि 50 रुपयो। हाणे पति ऐं खंड वठी अचे। खंड छा खंड जंड वठी जा। अॼुकल्ह के तो घर में अटो पीए जंड बाज़ार में महांगा अथई। 2000 3000 लॻो पिया 50 में केरु जंड ॾींदो? तू भला कहिड़ी ॿोली सम्झंदो आहीं? मां सुम्हंदो आहियां। सुम्हंदो न सम्झंदो कहिड़ी ॿोली आहे सम्झंदो। रुलंदो आहियां। रुलंदो किथे आहे? रोलू त तुवारो पुटु मोलू आहे न। मां सॼो ॾींहुं घर में पियो आहियां। पुटु तुवारो घर में कोन थो वे रोल वरी मूंखे थी चवे। मूं तोबा कई ज़ारी हारी हाँ तो सबूत होता है वरी धोई दे जा या उन मां देगड़ी खणी चाह कदी।